Dear students, अॼु असां पढ़ंदासीं डाल्टन्स एटॉमिक थ्योरी एंड मॉडर्न एटॉमिक थ्योरी। सब खां पहिरियां एटम जो कॉन्सेप्ट हिकु फिलासफर डेमोक्राइटस नाले उन एटम जी थ्योरी पेश कई, या ईअं खणी चइजे त एटम जो कॉन्सेप्ट ॾिनो। डेमोक्राइटस 405 क़ब्ल मसीह में चयो त मादो तमामु नंढनि नंढनि ज़लनि जो ठहियलु आहे, जंहिंखे असां एटम था चऊं, ऐं उन एटम खे वधीक हिसनि में विरहाए नथो सघिजे। यूनानी ॿोलीअ जे लफ़्ज़ एटोमास, ए मीन्स नॉट, टोमस मीन्स कटेबल, मीन्स नॉट कटेबल। अॻिते हली मुख़्तलिफ़ साइंटिस्ट आया ऐं एटम ते वधीक तहक़ीक़ थी। उनमें सभ खां पहिरियां हिकु जॉन डाल्टन नाले स्कूल टीचर हुयो ऐं उन पंहिंजी एटॉमिक थ्योरी पेश कई, ऐं केमिस्ट्रीअ में यकीनन इन थ्योरीअ सां इनकलाब अची वियो। पर अॻिते हली डाल्टन जा बि कुझु जेके पॉइंट्स हुया, पास्टुलेट्स हुया, उनखे अॼु असां मॉडर्न थ्योरी में रद्द कयूं था। हाणे असां डाल्टन जी एटॉमिक थ्योरी ऐं मॉडर्न एटॉमिक थ्योरी ॿिन्ही खे कंपेयर कंदासीं त डाल्टन जा जेके कुझु पास्टुलेट्स आहिनि उहे केतिरा अॼु जे थ्योरी सां मैच कनि था, रिज़म्बल कनि था। सभ खां पहिरियों जेको पॉइंट आहे डाल्टन जे एटॉमिक थ्योरी जो, उहो आहे ऑल मैटर इज़ कंपोज्ड ऑफ एटम्स विच कैन नॉट बी सब डिवाइडेड। याने मादो तमामु नंढनि नंढनि ज़लनि जो ठहियलु आहे, जंहिंखे असां एटम था चऊं, ऐं उनखे वधीक हिसनि में विरहाए नथा सघूं। इन पॉइंट खे अॼोके हिसाब सां मॉडर्न थ्योरी मुताबिक़ मैटर इज़ कंपोज्ड ऑफ टिनी पार्टिकल्स कॉल्ड एटम्स एंड ईच एटम इज़ मेड ऑफ इलेक्ट्रॉन, प्रोटॉन्स एंड न्यूट्रॉन्स एंड दीज आर कॉल्ड दी फंडामेंटल पार्टिकल्स ऑफ एटम। याने मादो तमामु नंढनि नंढनि ज़लनि जो ठहियलु आहे, जंहिंखे असां एटम था चऊं, पर एटम ख़ुदि जेको आहे पाण नंढनि नंढनि ज़लनि ते मुश्तमिल आहे, जंहिंखे असां इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन था चऊं। याने ही पहिरियों जेको पास्टुलेट आहे डाल्टन जे एटॉमिक थ्योरी जो, उनखे मॉडर्न थ्योरी रद्द करे थी। सेकंड आहे डाल्टन जे एटॉमिक थ्योरी जो ॿियो पॉइंट, atoms of the same elements are identical in all respect with size and mass। यानी कंहिं बि अंसर जा सभु एटम हर लिहाज़ खां हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, यानी उन्हनि जो मास बि साॻियो हूंदो आहे, उन्हनि जी साइज़ बि साॻी हूंदी आहे। मॉडर्न थ्योरी मुताबिक़ एटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स आर नॉट एग्जैक्टली अलाइक। यानी हिकु ई एटम जा सभु एटम हर लिहाज़ खां हिकु जहिड़ा न आहिनि। जीअं हमज़ाद, जीअं असांखे ख़बर आहे त जेके बि एटम आहिनि तक़रीबन उन्हनि जा हमज़ाद थींदा आहिनि, यानी उन्हनि जो एटॉमिक नंबर त साॻियो आहे, पर मायो नंबर जेको आहे उन्हनि जो मुख़्तलिफ़ आहे। यानी डाल्टन जो जेको ॿियो पास्टुलेट आहे, इनखे बि मॉडर्न थ्योरी रद्द करे थी। डाल्टन जो टियों कॉन्सेप्ट आहे, टियों पॉइंट आहे, एटम्स कंबाइन टू फॉर्म कंपाउंड्स इन सिंपल होल नंबर रेशियो। यानी एटम जेको आहे मिली करे कंपाउंड ठाहींदा आहिनि, पर होल नंबर में, यानी सादी निस्बत में। हिन पॉइंट खे जी मॉडर्न थ्योरी अॼुकल्ह बिल्कुलु एक्सेप्ट करे थी। अॼु बि असां चवंदा आहियूं कंपाउंड इज़ अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ टू आर मोर देन टू एटम्स इन अ फिक्स्ड रेशियो इन अ स्मॉल होल नंबर रेशियो। यानी डाल्टन जो जेको टियों नंबर कॉन्सेप्ट आहे उहो बिल्कुलु सही आहे। चौथों पॉइंट आहे डाल्टन जो, केमिकल रिएक्शन अकर ड्यू टू द कॉम्बिनेशन और रीअरेंजमेंट ऑफ एटम्स, इट डज नॉट रिजल्ट इन क्रिएशन और डिस्ट्रक्शन। यानी केमिकल रिएक्शन में एटम पाण में कंबाइन थींदा आहिनि या पंहिंजो पाण खे रीअरेंज कंदा आहिनि, उन्हनि जी यानी तरतीब जेका आहे उहा थोरी चेंज थींदी आहे, पर
केमिकल रिएक्शन में एटम ख़त्म भी न थींदा आहिनि या वरी नवां बि कोन ठहंदा आहिनि। यानी असांखे ख़बर आहे त केमिकल रिएक्शन में जॾहिं असां ॿ या ॿिनि खां वधीक एटम मिलाईंदासीं त का नई शइ ठहंदी, पर एटम जेके हूंदा उहे साॻिया हूंदा। मॉडर्न थ्योरी मुताबिक़ बिल्कुलु इहा साॻी जेका आहे पॉइंट उहा वैलिड आहे हिन जी। पर ही आम केमिकल रिएक्शन में, यानी आम केमिकल रिएक्शन में असां ॾिसंदासीं जेकॾहिं असां सोडियम खणूं था प्लस क्लोरीन खणूं था त यकीनन सोडियम क्लोराइड ई ठहंदी। हाणे हिते असां ॾिसी सघूं था त एटम पंहिंजो पाण खे वाकई रीअरेंज था कनि, एटम हिते ख़त्म कोन था थियनि, चेंज कोन था थियनि, पर न्यूक्लियर रिएक्शन में, न्यूक्लियर केमिकल रिएक्शन में असां जेको आहे हिकु एटम खे ॿिए एटम में कन्वर्ट करे सघूं था। यानी कंहिं पॉइंट जे हिसाब सां फोर्थ जेको चोथों जेको पॉइंट आहे डाल्टन जे एटॉमिक थ्योरी जो, उहो कंहिं हद ताईं ठीकु आहे। हाणे डाल्टन जी एटॉमिक थ्योरी जेको आहे जेका असांखे बहितर जेको आहे फ़ाइदो ॾिए पई या जंहिं शइ जो असांखे फ़ाइदो मिलियो उहो आहे डाल्टन्स एटॉमिक थ्योरी प्रोवाइड बेसिस फॉर दी केमिकल रिएक्शन एंड लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास। यानी हिन जा जेके ॿ पॉइंट आहिनि उन में केमिकल रिएक्शन जो जेको असां जो वजूद पियो या असांखे जेको बेस रखियोसीं या असांखे ख़बर पई त वाकई केमिकल रिएक्शन जे दौरान एटम पाण में चेंज थियनि था, पाण खे रीअरेंज कनि था, पर ख़तमु या तबाह नथा थी सघनि। ऐं ॿियो लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मास, जंहिंखे असां चई सघूं था एटम के नादर बि क्रिएटेड नार बि डिस्ट्रॉइड बट कैन बी चेंज फ्रॉम वन फॉर्म टू इन अदर फॉर्म। इहे ॿ पॉइंट्स जेके आहिनि डाल्टन जे एटॉमिक थ्योरी जा, उहे अॼोकी मॉडर्न थ्योरी में जेको आहे बिल्कुलु वैलिड आहे। बाक़ी अॼुकल्ह असां मॉडर्न थ्योरी जेका आहे उहा डाल्टन जे एटॉमिक थ्योरी खां काफ़ी अॻिते निकिरी चुकी आहे, जंहिंमें असांखे ख़बर आहे त एटम जेको आहे हिकिड़ो नंढनि नंढनि ज़रनि जो ठहियलु आहे जंहिंखे इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन चऊं था। उन खां अलावा एटम में मर्कज़ थींदो आहे, मर्कज़ खां ॿाहिरां जेके आहिनि आर्बिट थींदा आहिनि, वरी आर्बिट जे अंदरि जेको आहे सब आर्बिटल थींदा आहिनि। यानी इलाही जेको आहे अॼुकल्ह मॉडर्न थ्योरी जेका आहे उन में डेवलपमेंट अची वई आहे। एनी हाउ उमेदु आहे त अॼोकी टॉपिक तव्हांखे यकीनन